अरे क्यों तो सब रही है यार? हाँ? दसों चले काटे बाबा पास काटे क्या तू ना बटे मारो को छोकरा तो आवे छड़ हेलो देखो चला दिल तो क्या बा लाती हो आया वो हाँ बा कढ 1000 जो नोट तो मिठाई वठी अचूं। हाँ बा कढ 1000 नोट त मिठाई वठी अचूं। हेठ न वञे लियो उते बीठे जुमलो उते बीठे बीठे गला तो सुलो दी आबिद खे ॾिसां। हां हां ॾिस आबिद दे मुंडी इते आबिद दे मुंडी इते आबिद दे मुंह में ॾिस इते बीठे हां इते चल हाँ बा कढ 1000 नोट त मिठाई वठी अचूं। इते क्यों हाँ बाप मुबारक पैसनि जी अथई पैसा ॾे त पोइ तोखे ॿुधायूं। हां बाप पैसा दी मिठाई वठी अचूं पोइ ॿुधायूं था त मुबारक ताजिया हाँ बाप पैसा वरी ॿुधायो थो। क्यों हाँ बाप हां बाप पैसा दे मिठाई वठी पैसा ॾे त मिठाई वठी अचूं। हाँ पहले ये एतिरो चओ हाँ बाप पैसा ॾे त मिठाई वठी अचूं पोइ था ॿुधायूं त मुबारक छाजी आहे। हेॾे होॾे हथ मारे फिक्स सचो हेॾे होॾे न कर ये वरी यको चई वने कटी हाँ बा पैसा ॾे त पोइ ॿुधायूं मुबारक छाजी आहे। हां बाप पैसा दे मिठाई वठी अचूं पोइ ॿुधायूं था त मुबारक ताजिया हाँ बा पैसा ॾे त हिते हाँ बा पैसा ॾे त पोइ ॿुधायूं। हाँ बा पैसा ॾे त मिठाई वठी अचूं पोइ ॿुधायूं त मुबारक छाजी आहे। सबक न पढ़ हां बाप पैसा दे चलो डरा तू भूली वेंदो पिया अल्लाह ख़ैर कंदो। क्यों हां बा पैसा दे त मिठाई वठी अचूं पोइ ॿुधायूं त मुबारक छाजी आहे। हां बा पैसा दे त मिठाई वठी अचूं पोइ ॿुधायूं मुबारक छाजी आहे। आई मां अब्बा आई मां अब्बा का जो आई मां आई मां वरी आई मां आई मां अब्बा लाज़िम चवे ना अच्छा आप ही कहते आई मां आई मां आई मां चुप कर रे मगाला हल आई मां तमा डाला के तमा हिन गलायो ये जूनियर देखा बोलते थे आई मां अब्बा चंदन वालो अब्बा चंदन सागरनि जा हुकूमत ठट कराए छॾिया आहिनि। अब्बा खुश थी गया तो पास थे हम तो अब्बा चंदन सागरनि जा हुकूमत ठट कराए छॾिया आहिनि। अखी मन की मन अखी मन की मन अखी मन की मन अभी बंद कर इधर से करते हैं अब्बा चंदन सागरनि जा हुकूमत ठट कराए छॾिया आहिनि। साफ चलो साफ अरे शागिर्दन जा अब्बा 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 शागिर्दनि जा हुकूमत ठट कराए छॾिया आहिनि। चंद्राना अब्बा चंदन शागिर्दनि जा हुकूमत ठट कराए छॾिया आहिनि। अब्बा चंदन शागिर्दनि जा हुकूमत अगर मांगे तो मैं किसी ना कट कराए जरे अब्बा चंदन शागिर्दनि जा हुकूमत ठट कराए छॾिया आहिनि। ओके वञा अञा कैमरा गेट कर। अब्बा चंदन शागिर्दनि जा हुकूमत ठट कराए छॾिया आहिनि। कर वो खिचड़ा चला तो किरी